अस्सलाम वालेकुम। अॼु मां ठाहियां थी सरें जो साग और उनकी रेसिपी तव्हां सां शेयर थी कयां। आज मैं सरसों का साग बना रही हूँ और उसकी रेसिपी आपके साथ शेयर कर रही हूँ। सबसे पहले तो ये सरसों का साग, इसको अच्छी तरह से काट के धो के उबाला हुआ है। और साग को जब काटेंगे तो ये आप देखें कि जो पतली पतली डंडियाँ हैं वो रहने देंगे, वो काट लेंगे इस तरह से, और जो मोटी डंडियाँ हों उसको हमने नहीं डालना है। तो ही साग है मूं वटि कटियल, धोतल ऐं बॉइल थियल। इनखे उबारे छॾियो आहे ऐं हिन जूं जेके थुलियूं थुलियूं डंडियूं उहे कटे अलॻि कयूं, बाक़ी जेके इहे विचोलियूं डंडियूं हुयूं उहे हिन पननि सां गॾु ईअं डिघियूं डिघियूं कटे छॾियूं आहिनि। इसको बहुत मोटा मोटा रफ काटा हुआ है हमने, क्योंकि इसको हम करेंगे चॉप। ही थुलो थुलो कटियल आहे ऐं इन करे जो मां हिनखे चॉपर में विझी चॉप कंदसि। ऐं जेकॾहिं चॉपर न हुजे तव्हां त ब्लेंडर में भी विझी सघो था, पर ब्लेंडर में इन सां गॾु थोरो पाणी विझणो पवंदो ऐं चॉपर में ही सिर्फ साग पवंदो, तॾहिं भी इहो चॉप थी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि तो हिन में थोड़ो तरे में पानी बचियल है, इसमें ज़रा सा पानी है, आप नीचे देख सकते हैं। इसको जब मैंने बॉईल किया है तो जो इसमें पानी रह गया है वो रहने दिया है, उसको फेंका नहीं है। तो मां कदें भी साग उबारे मां जो पानी हारींदी न आहियां, छो त इन सॼी ग़िज़ाइत हूंदी इन में। तंहिंजे करे इहो जेको थोरो घणो पानी हिन जे तरे में रहियल आहे इहो मां रहण ॾींदसि ऐं इनखे मां हिन में ई शामिल करे छॾींदमि बोड़ में। हिनखे हाणे मां विझंदमि चॉपर में। चॉपर मुंहिंजो रेडी आहे ऐं हाणे मां हिनखे साग खे हिन में विझी ऐं थोरो चॉप करे वठंदसि। हाणे साग ही मूं विझी छॾियो आहे, साग जो उबला हुआ है वो चॉपर में डाल दिया। इसमें जो है वो कुछ पानी जो थोड़ा बहुत रह गया है इसको मैं डालूंगी उस देगची में जिसमें हम इसको पकाएंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये देगची मैंने ऐसे ही चूल्हे पे रखी हुई है। फिलहाल मैंने इसमें कोई तेल वगैरह नहीं डाला, नहीं इसकी आग जलाई है, बस पानी डाल दिया है क्योंकि ये मुझे फेंकना नहीं है। ठीक है। सो हाणे ही बचल पानी हिन देगड़ीअ में रखियो आहे। साग भी जेको आहे चङी तरह चॉप करे पीसे पोइ असां हिन में विझंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां वटि साग खे पीसण जे लाइ अहिड़ो को बि तरीक़ो न हुजे त का ॻाल्हि न आहे, तव्हां हिनखे ॾंडे कुंडे में बि उखरी मुहिरीअ में बि कुटे सघो था। बसि हिन जो मक़सदु इहो आहे त हिनखे सन्हो कजे। ऐं जेकॾहिं चॉपर वग़ैरह तव्हां वटि न आहे त तव्हां हिनखे जीअं मूं थुलो थुलो रफ कटियो आहे, वॾा वॾा पीसिस कटिया आहिनि, पोइ उन सूरत में तव्हां हिनखे बिल्कुलु सन्हो सन्हो कटियो। अगर चॉपर या ब्लेंडर आपके पास ना हो तो आप बजाय इसके, जैसे मैंने इसके मोटे मोटे पीसेस काटे हुए हैं, तो आप उसके बहुत बारीक बारीक साग को काटें। फिर वो आराम से जब गल जाएगा तो डोई के साथ या घोटने के साथ आप उसको अच्छी तरह से घोट सकते हैं। तो अभी इसको मैं पीस रही हूँ। हाणे साग मुंहिंजो पीसजी वियो आहे ऐं जीअं त मां हिन जा ॾांडियुनि जा भी थुला थुला टुकड़ा कया हुआ, इन करे हिन में कुछ तंदूं बाकी आहिनि। मैंने मोटी मोटी डंडियाँ काटी हुई थी तो इसमें जो है ना कुछ धागे धागे से हैं, लेकिन ये हमें अच्छे लगते हैं। तो अगर आप चाहें कि ये इस तरह के धागे इसमें ना रहें तो आप इसको बिल्कुल बारीक काट लें और उसके बाद पीस लें। अब इसको मैं देगची में डाल रही हूँ। देगची में जो पानी मैंने डाला था उसकी मैंने देगची की आग जला ली है और इसमें अब सबसे पहले ये मसाले डालेंगी। ये धनिया है 1 टीस्पून, नमक मिर्च हस्बे जायका और थोड़ा सा ये थोड़ी सी हल्दी, धाणा 1 टीस्पून, लूण मिर्च पंहिंजे जायके जे मुताबिक, ऐं हिन में थोड़ी चपटी जेका आहे थोड़ो ज़रो जेको आहे उहो हैड जो भी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन में मां सावा मिर्च कटे विझंदसि। इसमें कटी हुई हरी मिर्चें मैं डालूंगी तो लाल मिर्चें फिर आप उस हिसाब से डालें, ऐसा ना हो कि वो बिल्कुल ही तेज़ हो जाए। तो अभी इसमें मैं साग डाल रही हूँ। हाँ ॾिसो हिन में साग मूं विधो आहे, हिन जी बाहि मां थोड़ी तेज़ थी कयां त जीअं ये बॉयल थे। साग क्योंकि ठंडा हो चुका था रखे रखे, तो अभी इसको मैं थोड़ी सी तेज़ आंच पे पका रही हूँ ताकि मसाले भी पक जाएं और ये अच्छी तरह से बॉयल भी हो जाए। इसके साथ में इसमें डालूंगी इमली। इमली मैंने भिगो के रखी है। खट्टा अपने जायके के हिसाब से रखें, लेकिन ये याद रखें कि अगर बहुत ज़्यादा खट्टा हो जाए तो खाने में अच्छा नहीं लगता, तो एक मुनासिब सा खट्टा इसका टेस्ट आना चाहिए। अभी इसकी गुठलियाँ निकाल के और इमली को अच्छी तरह मसल के मैं इसका पानी निकालूंगी और इसमें डाल दूँगी। हिन जूं मां जेके गिदामड़ी जा गोरा आहिनि, खखड़ियूं आहिनि, कढी थी छॾियां, हिनखे चङी तरह महिटे इहो पाणी भी मां हिन साग में विझंदसि। हाणे गिदामड़ी जो जेको भी कचिरो हुयो, गोरा हुया, खखड़ियूं मां कढी छॾियूं ऐं ही पानी जेको आहे मूं बिल्कुल रेडी करे रखियो आहे, हिनखे हाणे विझूं था। ये इमली का पानी मैं इसमें डाल रही हूँ, लेकिन हमेशा याद रखें कि थोड़ा सा आखिर में बचा लिया करें, क्योंकि इसमें इम्कान होता है कोई रेत मिट्टी का
तो थोड़ा सा छोड़ दिया करें आख़िर में। तो हाँ ही साग जो मां इस ताईं पचाईंदमि जो हिन जो पानी चंगी तरह से सुकी वने। इसका इमली का पानी और जो साग का अपना पानी था उसको अच्छी तरह से खुश्क करना है। इसको ढककर मैं पकने के लिए रख देती हूँ और तब तक मैं धनिया और मिर्चें काट लूँगी। तो साग जो है असां सिंधियुनि जी त ख़ासि खुराक है। पंजाब में भी शौक़ सां खाधो वेंदो आहे। पंजाब में शौक़ सां खाईंदा आहिनि साग सरह जो ऐं मकई जी मानी। असां सिंध में वरी चांवरनि जी मानी खाईंदा आहियूं घणी। त अॼु मां चांवरनि जी मानी पचाईंदमि हिन साग सां गॾु। सो हीअ असांजो फेवरेट खाधो आहे। हीअ बि असांजो हिकिड़ो अहिड़ो ॿोड़ आहे जेको नंढे हूंदे असां राति जो पचंदो त राति जो त खाईंदासीं, सुबुह जो फ्राटनि सां खाईंदासीं, अञा बचियल हूंदो त मंझंदि जो वरी चांवरनि सां खाईंदासीं। ऐं हीअ पचंदो साग त लाज़मी हिक ॿिए खे ॿोड़ जी हिकिड़ी प्याली भरे वटी भरे वह ओड़े पाड़े में या मिट माइट ॾे ज़रूर मोकिलबी ही। तो ये एक बहुत हम इसको अच्छा सालन समझते हैं, बहुत अच्छी चीज़ समझते हैं कि हमारे बचपन में ख़ास तौर पे जब ये घर में बनता था तो एक दो प्यालियाँ, दो तीन प्यालियाँ उसमें से निकाल के अड़ोस पड़ोस में या रिश्तेदारों को ज़रूर भेजते थे, क्योंकि ये हर एक इतने शौक़ से खाता है। तो जब तक इसका पानी खुश्क होगा मैं धनिया और मिर्चें काट लूँगी। इसको पानी जो सुके पियो ऐं इन विच में मूं हेॾा ही मिर्च ऐं धाणा कटे वरिता आहिनि। मिर्च पंहिंजे ज़ाइके के हिसाब से घना या घट खणी था सको। मिर्चें आप जितनी पसंद करते हो उस हिसाब से डालें। उसके साथ साथ ये मैंने लहसुन यहाँ पे अच्छी तरह कुचल के और इसमें तेल भी डाल दिया है। इसका देंगे हम इसको बघार। हिन जी असां ॾींदासीं राई। सिंधी में असां राई चवंदा आहियूं, उर्दू में चइबो आहे तड़का या बघार। ठीक है, तो असां हिनखे थूम जी राई ॾींदासीं। अगर हरा लहसन मौजूद हो तो हरे लहसन की आप इसको बघार दें। ठीक है, साई थूम हुजे तो उनजी ॾियो। साई थूम मिले तो अथी, और बिल्कुल सन्नी धागन जहिड़ी आहे, उनमें टेस्ट ही कोन्हे, इन करे मां नथी वठां। अभी वो बहुत बारीक पतली पतली सी जो है लहसन वो मिल रही है, हरा लहसन, तो मैं नहीं ले रही हूँ। तो अभी मैं इसमें इस सूखे हुए लहसन को अच्छी तरह कुचल के बारीक पीस के उसका जो है वो बघार इसमें लगाऊंगी। और यहाँ पे ये नमक मिर्च चख लेंगे इस वक्त, और इसका पानी बिल्कुल खुश्क हो जाना चाहिए। लूण मिर्च चखण जो ही टाइम आहे। मिर्च तो ख़ैर हिन में असां सावा भी विझंदासीं तो अगर घट भी हूंदा तो पूरा थी वेंदा। बाकी लूण हिन महिल चखी सघिजे तो। नमक आप अभी इस वक्त चख लें ताकि फिर इसको अभी डाल दें। इनको चेक कयूं था तो जीअं ये न थे तो सड़ी बने। इसको चेक करते रहना है, ऐसा ना हो कि ये जल जाए। और मैं तो इसका पानी नहीं फेंकती हूँ, तो इसका टेस्ट जो है थोड़ा सा कसीला होता है, हल्का सा मामूली सा कड़वा। तो अगर आप समझते हैं कि आपके घर में कोई नहीं खाएगा तो फिर आप मजबूरी है इसका पानी फेंक दें बॉईल करके, लेकिन हम लोग नहीं फेंकते। ठीक है, तो जेकॾहिं तव्हां सम्झो त तव्हांजे घर में जेको आहे कसारू साग कोई न खाईंदो, वो भली तव्हां बॉईल करे पानी उछलायो, पर वो सही तरीक़ो न आहे। ऐं जेका गिदामड़ी हिन में विधी आहे त उहा जेका आहे हिन जी कड़ाण खे कौड़ाण खे ख़त्म कंदी, बैलेंस करे छॾींदी। इमली और नमक जो है इसके कसीलेपन को बैलेंस कर देते हैं। और ये आज तो मैं सादा साग बना रही हूँ, उसमें कुछ नहीं डाला। और ये मछली के साथ भी बनता है, ये गोश्त के साथ भी। और अभी तो सर्दियाँ शुरू हुई हैं, तो इंशाल्लाह जैसे जैसे मैं गोश्त और मछली के साथ भी इसको बनाऊँगी तो आपके साथ ज़रूर शेयर करूँगी। असां ही साग गोश्त भी पचाईंदा आहियूं, साग मच्छी भी पचाईंदा आहियूं। त इंशाल्लाह जीअं ई वरी सियारो आहे शुरू थियो आहे, हाणे अञा नवंबर आहे, त आस्ते आस्ते जीअं जीअं मां ठाहींदी रहंदमि तीअं तीअं मां तव्हां सां शेयर भी कंदी रहंदसि। हाणे असां हिन में विझूं था सावा मिर्च, हरी मिर्चें डालकर मैं इसको ढककर छोड़ देती हूँ। और मैं जो बघार है उसको चूल्हे पे रख लेती हूँ ताकि लहसुन जो अच्छी तरह से वो ब्राउन हो जाए। असां थूम जी राई ये चूल्हे ते रखूं था त जीअं ही ब्राउन थियण शुरू थिए ऐं तेसि ताईं हिनखे ढक ॾेई एतिरी तेज़ बाहि ते ही पचायूं था। बघार पक रहा है, इसको भी चम्मच से चलाते रहें ताकि ऐसा ना हो कि एक साइड से ये जल जाए और बीच में कच्चा रह जाए। ये असांजी थूम जी राई तैयार पई थिए, उनखे घुमाईंदा रहो या फ्राइंग पैन खे तव्हां हीअं लोॾे बि सघो था त जीअं ही बिल्कुलु हिन में मूव कंदी रहे थूम, ईअं न थिए त किथां सड़ी वञे, किथे कची रहिजी वञे। हिन पासे यहाँ पे सालन को देख लेते हैं, पानी अभी है इसमें थोड़ा सा और ये रहेगा। बहुत मज़े का सालन बनेगा, आप ट्राई करें इसको। बहुत सारे लोग आप में से पका रहे होंगे, फिर भी मुझे जो मैं अपने तजुर्बे करती रहती हूँ, जो कुछ मुझे आता है वो शेयर करना मैं अपना फ़र्ज़ समझती हूँ, मैं अमानत समझती हूँ कि जो कुछ अल्लाह ने मुझे दिया है उसको बांट लूँ।
तो मैं बांट रही हूँ, शायद किसी के लिए ये रेसिपी ज़्यादा आसान हो। और ये बघार को हम चेक करते हैं अभी। ये देखें हल्का ब्राउन हो रहा है, अभी ये तेज़ ब्राउन हो जाएगा। जलाना नहीं है, अच्छा सा खूबसूरत ब्राउन कलर इसका होना चाहिए। राई खे साड़ो ना है, ये न थे तो सड़ी वञे, बस हिकिड़ो सुहिणो हिन ते रंग अची वञे। हीउ ॾिसो परफेक्ट। बाय मां हिन जी बंद थी कयां, तो सुठो हिन जो कलर आयो आहे। तो हमने डाल दिया। ये भी जो इसमें रह गया है वो भी अभी मैं इसमें डाल देती हूँ। जेका हिन में थूम रहिजी वही वह भी मां हिन में विधी आहे। जो रह गया था बघार, थोड़ा बहुत जो लहसुन फ्राइंग पैन में, वो मैंने डाल दिया है। अब इसको हम इसी तरह तेज़ आग पे पकाएंगे ताकि जो थोड़ा बहुत इसमें पानी रह गया है वो भी अच्छी तरह से सूख जाए। पानी इसका कम्प्लीटली हमें खुश्क करना है, उसके बाद हम इसको डिश में निकाल लेंगे। ॾिसो ही साग जो पानी बिल्कुल सुकी वियो आहे ऐं तेल जेको आहे हिन मां अलॻि थो नज़र अचे। हिन में पानी बिल्कुल न बचणु घुरिजे। साग का पानी जो है वो खुश्क हो गया है और तेल जो है वो बिल्कुल अलग से नज़र आ रहा है। ये अच्छी तरह से पक चुका है और यही इसका टाइम है जब हम इसमें हरा धनिया मिलाएंगे। और हम तो गांव में जब रहते थे बचपन में, तो हम इसमें मक्खन मिला के खाते थे। साग डाला प्लेट में, ऊपर से थोड़ा सा मक्खन डाला और फिर रोटी के साथ, और रोटी भी जो है वो भी मक्खन लगी हुई। यहाँ पर भी हम ऐसा करते हैं अक्सर, लेकिन अब ये है कि सेहत इतनी इजाज़त नहीं देती, कोलेस्ट्रॉल बढ़ जाता है, तो मक्खन भाई अब तो ख़्वाब हो गया। अब तो बच्चे भी नहीं खा रहे कि हम मोटे हो जाएंगे। सोने जी बाहि मां बंद कई आहे। हाँ असां इनके प्लेट में कढूं था। आग मैंने बंद कर दी। अब इसको हम निकाल लेते हैं प्लेट में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये मज़ेदार सरसों का साग सादा रेसिपी तैयार है। सरह जो सादो साग हूँ तो गोश्त मच्छीअ सां भी पचंदो आहे। ये मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो, पर ही सिंपल रेसिपी आहे जेका मां अॼु तव्हां सां शेयर कई आहे। इंशाअल्लाह ॿियूं भी मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदसि। ऐं हमेशा मैं आपसे कहती हूँ कि अगर ये मेरी आपको रेसिपी या वीडियो अच्छी लगी हो तो इसको लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, चैनल सब्सक्राइब करें और चैनल का लिंक दूसरों के साथ शेयर करें कि जो कुछ मैं आप लोगों के साथ शेयर करती हूँ वो दूसरों को भी जो है उसका फ़ायदा हो। ऐसा ना करें कि आप सिर्फ खुद देखें, और अगर कुछ आपको गलत लग रहा हो, कुछ सही नहीं लगा तो आप बिल्कुल मुझसे कह सकते हैं। का ॻाल्हि तव्हांखे न वणे या कुछ तव्हां मूंखे सलाह ॾियणु चाहियो तो मोस्ट वेलकम, ज़रूरु ॾेई सघो था। दुनिया में परफेक्ट कोई भी ना आहे, हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे पचाइण जो, त बिल्कुलु हिक ॿिए खे सलाह मशवरो ॾेई सघिजे थो। ईअं न आहे त मां वीडियोस थी ठाहियां त बसि मूं ते अकुलु ख़तमु थी वियो, बिल्कुलु बि न। तव्हां बिल्कुलु मूंखे पंहिंजी एडवाइस ॾेई सघो था। सो हीअ तव्हांखे जेकॾहिं रेसिपी वणी हुजे त चैनल लाइक कयो, कमेंट कयो ऐं वीडियो खे शेयर कयो ॿियनि सां। चैनल ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं हिन सिंधी चैनल खे तव्हां प्लीज़ प्रमोट कयो। ऐं हीअ मुंहिंजो ऑथेंटिक हिकिड़ी सिंधी रेसिपी आहे, बिल्कुलु आसान ऐं सादे तरीक़े सां मां हिनखे ठाहियो आहे, जेको बिल्कुलु सवलो ऐं घटि टाइम वठण वारो आहे। सॼो टाइम साग खे साफ़ु करणु, कटणु ऐं बॉइल करण जो आहे बसि, उनखां पोइ त टाइम ई न आहे। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो त इहो बॉइल थियल साग फ्रीज़ बि करे सघो था। पोइ तव्हां हुनखे कढी ॿाहिरि रखो डीफ्रॉस्ट करे, ऐं पोइ तव्हां हुनखे इन ई साॻे तरीक़े सां पचायो जीअं मां सेखारियो आहे। अगर टाइम बचाना चाहें तो आप बहुत सारा साग बॉईल करके और उसके पैकेट्स बनाकर फ्रीज़र में रख दें, 1-1.5 महीना तो आराम से चल जाएंगे। और जब भी पकाना हो एक पैकेट निकालें, उसको डीफ्रॉस्ट करें और उसको अच्छी तरह से पीस कर रख लें, तो वो भी आपकी मर्ज़ी है। सिर्फ ये सिंपल सी रेसिपी है, इसके साथ आप उसको बना सकते हैं। हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, प्यार सां पकल खाधे जो ज़ाइक़ो ई पंहिंजो हूंदो आहे। सो ही मुंहिंजो प्यार सां पकल खाधो आहे, जेको मां हमेशा चाहींदी आहियां त इन मां मुंहिंजी फैमिलीअ खे फ़ाइदो मिले, सिहत मिले। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो, वक़्त जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।